बोज़दार वडा में पुलिस पोरियत खे फुर जे केस में गिरफ्तार करे वरितो जॾहिं त नौजवान जी अमड़ पारां एहतजाज कयो वियो। पोरियत जी अमड़ वज़ीराम प्रेस क्लब पहुची सहाफ़ियान ॾोधाईंदे चयो त बोज़दार वडा पुलिस 3 ॾींहं अॻु बिना जवाज़ मोटरसाइकिल फुर जे कूड़े केस में रात जो 2 वॻे मुंहिंजे पुट खे घरां खंबे वई आहे। जिंदगी में नूर मद की चोरी न कई न फराद कयो ज़ायदा कयो जो भयो ज़हूर मद बाहर निकता तो हुकुम करे छे त न लभे न थो असा घणई माण्हू ॾींदियूं वञ रेला अल्लाह मत रन जाला मुसाहिड़ो ज़ुल्म कयो आहे अल्लाह मुसाहिड़ो ज़ुल्म छो कयो आहे। हुन चयो त पुलिस मुंहिंजे पुट खे थाणे ते रखण बजाए कंहिं ॿी जाइ ते रखियो आहे जॾहिं त असांखे मुलाक़ात बि करण नथी ॾिनी वञे ऐं पुट जी बाज़ियाबी लाइ रिश्वत तलब कई पई वञे। पीरसन औरत सिंध जे वॾे वज़ीर ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बेगुनाह गिरफ़्तार पुट खे आज़ाद कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk